नाज़रीन, कंदकोट में रिपोर्ट शामिल कयूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे गुलाम मोहिद्दीन जखरानी जी। त तालके कंदकोट जी यूसी आखिरो जे ॻोठ मुग़ल खान गोलो जे प्राइमरी स्कूल जी इमारत तमीर न थी सघी आहे। ॿारनि जो उस्तादनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो पिणु थियो आहे। स्कूल जे उस्ताद शाहज़ोर गोलो मीडिया अॾु ॿुधाईंदे चयो त स्कूल जी बिल्डिंग न हुजण करे असीं ॿारड़ा वण हेठां पढ़ाइण ते मजबूर आहियूं। 1965 ईस्वीअ में स्कूल जी इमारत तामीर थी हुई ऐं हिन वक़्त ताईं को भी तमीराती कम नाहे थी सकियो। किताबनि ऐं फर्नीचर जी पिणु शदीद खोट आहे। केतिरा ई दफ़ा इदारनि खे सूरत हाल खां आगाह करे चुका आहियूं, पर को भी ऑफिसर ॿुधण लाइ तयारु नाहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दादा मुंहिंजो स्कूल आहे ॻोठ मुग़ल खान गोलो यूसी आखेरो तालको कंदकोट। मां पाण उते उस्ताद आहियां। ॿ उस्ताद ॿिया आहिनि, टे उस्ताद, जंहिंमें मूं वटि 85 ॿार आहिनि। मां असां वटि फर्नीचर कोन्हे। टेबल मां पंहिंजे घरों ठारायो आहे। कुझु बेंच जंहिंमें असां वटि फर्नीचर ई कोन्हे, न टेबल आहे न कुर्सियूं आहिनि, जंहिं ते असां वण जेठो वेही तालीम पढ़ायूं था। मुंहिंजी गुज़ारिश आहे DC साहिब खे, MP खे त बाबा महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे, असांखे फर्नीचर न वञे। पहिरीं ॻाल्हि त असांखे बिल्डिंग ॾिनी वञे, जेको सर्दियुनि में गर्मियुनि में असां वण जेठो वेही ॿारनि खे तालीम ॾियूं था। ऐं विज़िट बि थिए थो, हर माण्हू अचे थो, SDO अचे थो, DO अचे थो, बायोमेट्रिक वारा अचनि था, सॼनि खे ख़बर आहे। महिरबानी करे असां इंसाफ़ कयो।